अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अंफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिल फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम या अय्युहन नबिय्यु इन्ना अर्सलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजन मुनीरा सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। उस्तादुल उलमा शेखुल हदीस हजरत किबला मुफ्ती अब्दुल हलीम दामत बरकातुहुल आलिया, मोहतरम मुकर्रम हरदिल अजीज सरदार गुलाम नबी सोलंगी साहिब, हजरत शाह वलीउल्लाह मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह, बर्रे सगीर में इल्म हदीस के फैलाइण वारो छोटी जो आलिम थी गुजरियो आ। फरमाए तो हिकड़े भेरे मीलाद शरीफ जी महफिल में मां वियुस, मुझो गर्दन झुकियल हो, कंध निमियल हो, अचानक कशफ वारी बातिन वारी नजर सां ॾिसां त उन महफिल जे मथां मूंखे नूर ई नूर नजर आयो। अल्लाह जा वली, अल्लाह जा कामिल सालिह बाना, उन्हनि खे रब अंदर वारियूं बि अखियूं ॾींदो आहे। ही ज़ाहिर वारियूं अखियूं त माण्हुनि खे बि आहिनि, जानवरनि खे बि आहिनि, पर अल्लाह पंहिंजे आरिफनि खे, पंहिंजे दोस्तनि, पंहिंजे कामिलनि खे अंदर वारियूं बातिन वारियूं अखियूं बि अता फरमाईंदो आहे। उहे अहिड़ियूं अखियूं आहिनि जन सां उहे ॻुझा राज़ जेकी ज़ाहिर जूं अखियूं ॾिसी न सघंदियूं आहिनि, उहे क़ल्ब वारियूं बातिन वारियूं अखियूं उहे राज़ बि ॾिसी सघंदियूं आहिनि। मदीने वाले साईं फरमाए त इत्तकू बिफरासतिल मोमिन व हुव यंज़ुरु बिनूरिल्लाह, मोमिन जी फरासत खां ॾिजो छो त उहो अल्लाह जे नूर सां ॾिसंदो आहे। छा सां ॾिसंदो आहे? ॻाल्हायो। अल्लाह जे नूर सां ॾिसंदो आहे। उन जे अंदर में, उन जे क़ल्ब में, बातिन में अल्लाह हिकु नूर पैदा कंदो आहे जंहिंसां उहे ॻुझा राज़, ॻुझूं शयूं जेके ज़ाहिर जूं अखियूं न ॾिसनि, से अल्लाह जो वली ॾिसी सघंदो। हज़रत शाह वलीउल्लाह मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह फरमायो त मूं कशफ वारी नज़र सां ॾिठो त मूंखे उन महफिल जे मथां हीअं नूर जी चादर जी शामियानो लॻाइबो आहे न, हीअं नूर जी चादर छायल नज़र आई। मूं सोचियो त ही नूर छाजो आहे?
फरमाई तो मुखे कशफ दी नजर सा ये लगो तो अल्लाह जा आसमानन जा मलाइका हिने जेकी उन्हें मीलाद जी महफिल में रुगे इंसान नहीं दा हिन पर अल्लाह जा मलाइक भी हाजिर थींदा है। अल्लाह के जिक्र वाली महफिल में, मीलाद वाली महफिल में, मीलाद मुख्तलिफ इबादतुन जो मजमू हुआ सो का इबादत मानू हिकड़ी इबादत करे पर मीलाद के अंदर कई किस्मन जो इबादतूं गड थी जो जेको उन्हें हाज़िरीन के अजर ही सवाब मिलंदो। तवां ॿुधण चाहींदो मिसाल के आलिम जी ज़ियारत करण चो इबादत आ, चो आलिम जी ज़ियारत करण इबादत आ, आलिम सां गॾिजी वेहण इबादत आ, आलिम जी गुफ्तगू ॿुधण इबादत आ, आलिम सां मुसाफ़ो करण इबादत आ। मदीने वाले साईं फरमायो आ के आलिम सां ॿ घड़ियूं गॾिजी वे उन्हें के जन्नत जा बाग मिलंदा। मन चल समाल आलिम साअतैन औ मशा महू खुतवतैन औ अकल महू लुकमतैन आताहु अल्लाहु जन्नतैन के आलिम सां गॾिजी बकरा मानी जा खाए, के आलिम सां गॾिजी रस्ते में ॿ विखूं हले, के आलिम सां उन जी कचहरी में ॿ खड़ियूं वे रब उन्हें के जन्नत जा ॿ बाग ॾींदो मिलंदी आ। वो मिठा केतिरियूं खड़ियूं आलिमनि जी कचहरी में वेहण नसीब थींदो आ। ॿुधायो त पोइ मीलाद जी महफ़िल में अचण फ़ाइदे वारो या नुक़सान वारो? जेडी मल मीलाद जी महफिल जो आगाज थींदो आ त अव्वल कुरान जी तिलावत थींदी आ। हींअर जॾहिं कुरान पढ़ियो वञे चुप थी ख़ामोश थी तवज्जो सां अल्लाह जे कुरान खे ॿुधो तव्हां ते रहमत वसाई वेंदी। वो मीलाद जे महफिल जो आगाज तिलावत सां थींदो आ। जेडी मल कारी कुरान पढ़ंदो आ मीलाद जी महफिल में हाज़िर थियण वारनि ते अल्लाह जी इहा रहमत वसंदी आ। खतीब पंहिंजे खिताब में कुरान पढ़ंदो आ, ॿुधण वारा कुरान ॿुधंदा आहिनि, उन्हनि खे मुसलसल तिलावत कुरान जी सिमाअत जो अजुर ऐं सवाब सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह वसल्लम अलैहि गर्जी गर्जी हड़ई जो सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह वसल्लम अलैहि। वो मीलाद जी महफिल केड़ी जिमें दुरूद न हुजे। हर मिलाद जी महफिल जो आगाज दुरूद सां, विच में दुरूद, आखिर में दुरूद पढ़ो। जेको हिकड़ो भेरो दुरूद पढ़े ॾह उन जा गुनाह बख्श थी वेंदा, ॾह उन जे दफ़्तर में नेकियूं लिखबियूं, ॾह उन जा दर्जात बुलंद कया वेंदा। वो हिकड़े महफिल मिलाद में घणा भेरा दुरूद पढ़ंदा आहियो? सेवण वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु। सुभान अल्लाह। जरिमल तवी सलात था पढ़ो, मदीने वाले मीर फरमायो आ ये सलात तव्हांजा दुरूद मलाइका तोहफे जी सूरत में खणी मुझे मज़ार वट पहुंचाइनि था। हदिये जी सूरत में सुपर मीर पाण ॿुधंदो आ। ऐं साईं फरमाइनि था मूं वटि हिकिड़ो नूर जो दफ़्तर आ, उन दफ़्तर जे अंदर
मां उन माण्हू जो नालो लिखंदो आहियां जेको मूं ते दुरूद पढ़े थो। छा तव्हां बि पंहिंजो नालो मदीने वारे जे दफ़्तर में लिखाइण चाहींदो? तव्हांजो नालो मुस्तफ़ा करीम जे दफ़्तर में लिखजी वञे। वो दुरूद पढ़ण वारनि जे मथां अल्लाह ताला पंहिंजे रहमत जा बरकत जा दर खोले छॾींदो। पूछो सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब। सुभान अल्लाह। महफिले दुरूद जो महफिले मिलाद जो रूह हूंदो आहे दुरूद। हर महफिले मिलाद जो मरकज़ी नुक़्तो हूंदो आहे दुरूद और सलाम। वो मिठा वो जेके चवनि था मिलाद बिदअत मिलाद नाजाइज़ हींअर त ज़िका त कुहाड़ा मुला खणी बीठा है दुरूद इहो मिलाद न मल्हायो मिलाद बिदअत मिलाद नाजाइज़ मिलाद नाजाइज़। मिलाद में तोखे कसु कहिड़ी लॻी आहे? अॼु मां आयुसि पे हिकिड़े मुल्लो आहे सऊदी लिबास पातो पियो अथसि इहो पंहिंजो इहो नोड़ो ॿधो पियो अथसि। मां चयो इहो नोड़ो तव्हां किथां आंदो आहे? मदीने वारे साईं त पग ॿधी हुई न। इहो ॻाढ़ो रुमाल तव्हां किथां आंदो आहे? ॻाढ़ो रुमाल हुजूर जन त कोन पातो हो न। हुजूर जन त इहो नोड़ो कोन ॿधो हो न। इहो पेखण ॿधंदा हुआ बद्दू अरब बहराणी जा घोड़े साईं फरमाईंदा अल अमामत तीजानुल अरब पटको अरब जो ताज इदा वदऊ अमाइमहुम वदऊ इज्जहुम। जॾहिं अरब पटको बदन छॾे ॾींदा पंहिंजी इज्जत विञाए वेंदा ज़लील थी वेंदा। अरब जॾहिं पटको बदन छॾींदा ग़ैर मुल्क उन्हनि जे मथां हावी थी वेंदा। अॼु अरबनि जो इहो हाल आहे या न आहे? नंढड़ो इसराईल सभिनी अरबनि खे खोटूं बि मल्हायो उस्मान न मल्हायो अली न मल्हायो तव्हां छो था मल्हायो? मुंहिंजो तूं मूसा जे ॻाल्हाए त मां तुंहिंजी छंछरी आहियां न। मिलाद में कस कहिड़ी आहे तोखे? सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मिलाद में कस कहिड़ी आहे? मिलाद महफिल मिलाद मुख़्तलिफ़ इबादतुनि जो मजमूओ आहे। हिकिड़ी इबादत न पर मिलाद में सभई इबादतूं सभई क़िस्म जा सभु अजर नसीब थींदा आहिनि। मिलाद जी महफिल में दुरूद जी कसरत थींदी आहे। मूंखे ॿुधायो दुरूद बिदअत आहे? इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी। अल्लाह ऐं उनजा मलाइका मदीने वारे ते दुरूद पढ़नि था। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद पढ़ो खूब सलाम मोकिलियो। हे त अल्लाह कुरान में हुकुम ॾिनो आहे। मिलाद जी महफिल में दुरूद थींदो आहे या छा थींदो आहे? जवाब ॾियो। मिलाद जी महफिल जो अहम जुज़ो आहे नात 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 खाना नात पढ़ी पे या ठरी पे या महफिल मिलाद में नात थींदी आहे न। पुट हाणे मूंखे ॿुधायो त नात बिदअत आहे या सुन्नत आहे? नात जाइज़ आहे या नाजाइज़ आहे? हुजूर जन पंहिंजी नात ॿुधी आहे या न ॿुधी आहे? साईं फरमाइनि था ए हसन तू मुंहिंजी नात पढ़ जिब्रील आसमाननि तां लही ईंदी मदद में ईंदो। सुभान अल्लाह। नात खां ख़बर त छो था चिड़नि? वाह हुजूर जन जे अॻियों पियो अचे ऐं मदीने वारे जी नात पियो पढ़ंदो अचे। हज़रत अब्दुल्ला बिन रवाहा छा पियो करे? नात पियो पढ़े। अॻियों मदीने वारे साईं जी सवारी आहे ऐं अब्दुल्ला बिन रवाहा नात पियो पढ़े। जो खल्लू या बनिल कुफ़ार अन सबीलिही। ओ जेको कुरान नाज़िल थियो आहे उन जे हुकुम मुताबिक़ अॼु तव्हांजा कंध कपींदासीं। हीअ जेॾीमहिल अब्दुल्ला बिन रवाहा नात पढ़ी मस्जिदुल हराम में हुजूर जे अॻियां इहे नात जा लफ़्ज़ पढ़ी उमर फारूक हक़ लॻे अब्दुल्ला कुझु ख़्यालु कबो आहे रसूलुल्लाह जे अॻियां बैतुल्लाह हराम में मस्जिदुल हराम में तूं ये शेर थो पढ़ी। हज़रत उमर छिड़कियो अब्दुल्ला जा शेर ॾाढा ॾुखिया था लॻनि।
हाणे उहो दौर हो तीरन जो तलवारन जो हे दौर आ मिसाइलन जो बमन जो गोलन जो जेका मुस्तफा जी नात आ या मुस्तफा जे दुश्मनन के एटम बम खां दुखी खोरी ऐं शाहीन मिसाइल खां दुखी लॻंदी आ दुश्मन सड़न त प्या सड़न दुश्मन बरन त प्या बरन पर असां त मदीने वारे जी नात पढ़ंदासीं नातुन जा जुदा जुदा क़िस्म आहिनि हिकिड़ो आहे ग़ज़ल हिकिड़ो आहे हम्द हिकिड़ी आहे नात हिकिड़ो आहे मौलूद मौलूद सर्फ़ आहे मौलूद मुस्तफा जे विलादत जो शान बयान कर विलादत जा मौजज़ा हुजूर जे ॼमण जो तज़किरो जंहिं शेर में हुजे न उन खे सर्फ़ आहे मौलूद हाणे जेॾीमहिल हुजूर जन जी दरबार लॻी पई आहे इमाम जलालुद्दीन सुयूती रिवायत आंदी आ खसाइसुल कुबरा में या रिवायत तारीख हलबिया बारे आंदी आ या रिवायत सुबुल हुदा वर रशाद में इमाम साली आंदी आ या रिवायत तबक़ात वारे आंदी आ त मदीने वारे साईं जी कचहरी आ हुजूर जी दरबार आ ओडी मल हजरत सैयदना अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब मदीने वारे साईं जो चाचो सुभान अल्लाह जो मदीने वारे जो चाचो उहे हुजूर जे अॻियां अची अर्ज़ तो करे या रसूल अल्लाह ओ मुंहिंजा सोना हबीब मूंखे मोकल जो अव्हां जो मौलूद पढ़ा सेवण वारा समझो वाले कोन समझो समझिया तो सभिनी जो रुगो तुझे पैसनि जे ख़्याल आहे मुंहिंजी तकरीर खे ॿुधाई कोन थो सुभान अल्लाह हाणे हिकिड़ो भेरो ॾियणा थी त ॾे साईं जे अॻियो रख न त पोइ कीअं हुयो घड़ी घड़ी ईअं न कर मूंखे अलाह मदीनो ॾेखारी हुई सुभान अल्लाह अलाह वधाई सुभान अल्लाह सुभान अल्लाह ओ मुंहिंजा प्री प्यारा हजरत अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब मदीने वाले मीर जो चाचो अर्ज तो करे महबूब मोकल जो अव्हां जो मौलूद पढ़ा मौलूद मौलूद तव्हांजे विलादत जो ग़ज़ल तव्हांजे ॼमण जो तव्हांजे विलादत जे ख़ुशीअ वारो शेर पढ़ा सुभान अल्लाह हाणे मुलो त मगज़ खाई वियो त बिदअत नाजाइज़ था पढ़ो ग़ज़ल था पढ़ो हेॾे अचो त क़ुरान मुंहं ते घुमाया अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब चाचो मदीने वारे साईं जो अर्ज़ करे या रसूल अल्लाह मोकल जो अव्हां जे अॻियां अव्हां जे मौलूद पढ़ा साईं फरमाइनि था न त चाचा ग़ज़ल मौलूद न पढ़ वञी क़ुरान पढ़ सवाब मिलंदो छा जा तो ग़ज़ल पढ़ी हींअर वारो मुल्लो हुजे हा त उहो वही रोके हा पर साईं पाण शरीयत जा मालिक वेठा आहिनि न साईं फरमाइनि था कुल ला युफ़्रिदुल्लाह फाक चाचा मुंहिंजो मौलूद पढ़ तुंहिंजी सूरत न मटबी हजरत अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब ग़ज़ल तो पढ़े मौलूद तो पढ़े केड़ो अंत लम्मा बुलिदत अशरकतिल अर्द वदाअत बिनूरिकल उफुक या रसूल अल्लाह जॾहिं अव्हां जी विलादत थी अव्हां जो ॼमण थियो अव्हां जो दुनिया ते अचण थियो अहिड़ो त नूर निकितो जो ज़मीन रोशन थी वई वदाअत बिनूरिक साईं उस्तादुल उलमा क़िबला मुफ्ती साईं जन तशरीफ फरमाइन मौलाना अब्दुल हलीम साईं जन का पुछी ॾिसो पे नूर का काफ वाहिद हाज़िर जो ज़मीरा हज़रत अब्बास सोचे या रसूल अल्लाह तुझे नूर सां आसमान जा किनारा बि रोशन थी विया
किबला यो तर्जुमो सही कयो जे कदे हीर वारो मुल्लो हुजिया न त हज़रत अब्बास दे फतवा ठोके दे हां ते हे त नबी जे नूर तो सदे हे जदो नबी जे नूर सा मोहम्मद जे नूर सा आसमान रोशन थी विया पर अब्बास जो अकीदो उहो आज को सेवण जे सुन्नी जो अकीदो ऐं अकीदो पंहिंजो खड़ियल न आहे मुस्तफ़ा जे अॻियां थो पियो बयान थिए सुन्नत कौनी सुन्नत पूरी कल उफ़ुक़ू या रसूल अल्लाह अव्हां जे नूर सां आसमान जा किनारा रोशन थी विया हुज़ूर जन रोकियो न मन न कयो हज़रत अब्बास खे दुआ ॾिनी मालूम छो त नात पढ़णो बिदअत नाहे मुस्तफ़ा जी सुन्नत नात पढ़णो अब्बास जी सुन्नत नात ॿुधणो ख़ुद मदीने वारे साईं जी सुन्नत जे मां नात पढ़ा त मां हज़रत अब्बास जी सुन्नत जे तव्हां वेही मीलाद में नात ॿुधो था त तव्हां ख़ुद मदीने वारे साईं जी सुन्नत पिया अदा कयो सुभान अल्लाह वरी तव्हांखे ॿुधायां त हुज़ूर जे मीलाद जी सभ खां पहिरीं नात कीअं पढ़ी हुई सुभान अल्लाह जी असां त 1500 साल पोइ पैदा थिया आहियूं न मां बि शाइर आहियां मूं बि शेर ठाहिया आहिनि मौलूद ठाहिया आहिनि हुज़ूर जूं नातूं ठाहियूं बि आहिनि ॻायां बि थो पढ़ंदो बि आहियां पर मां त 1500 साल पोइ पर पहिरीं हुज़ूर जे मीलाद जी नात कंहिं पढ़ी सुभान अल्लाह ॿुधणु चाहींदो कहिड़ा कहिड़ा ॿुधणु चाहींदो कुझु अञा हथ हेठि कयूं वेठा ख़ुदा ॼाणे नियत ताला अनो हज़रत अब्दुल मुत्तलिब हुज़ूर अलैहिस्सलात वस्सलाम जो ॾाढो रिवायत करे त मां बैतुल्लाह जो तवाफ़ पियो कयां या रात हुई 12 रबीउल अव्वल सूमर वारी रात सुभान अल्लाह मुख्तार जी विलादत थिया जंहिंजे हथां काफ़र क़त्ल थींदा ईमान जो झंडो बुलंद थींदो उन मुहम्मद मुस्तफ़ा जी अॼु विलादत थिया या मीलाद जी नात जो जे दीवारुनि मां काबे जे दर मां काबे जे भितियुनि मां आवाज़ पियो अचे वुलिदल मुस्तफ़ल मुख्तार सुभान अल्लाह काबो भी मुस्तफा जो नात खान को काबो भी मदीने वारे जो तरफ वनी गोल जी अबरे बिठायो यमन में मिठा हे त काबो बैतुल्लाह जेको मुस्तफा करीम जे मीलाद जो नातूं थो पढ़े पियो वो महफिल मीलाद की सुन्नत हिकड़े ॾींहुं हुज़ूर अलैहिस्सलात वस्सलाम जन वेठा आहिनि काफ़िरन हुज़ूर जी हजम कई गिला कई गिला में शेर लिखिया हुज़ूर फरमायो केरा जेको मुंहिंजे शान में गज़ल पढ़े काफ़िरन खे जवाब ॾिए कई सहाबी आया हुज़ूर जन खे उन्हनि जी नात वो मिठा नात बिदअत नाहे नात सुन्नत अरे कुरान सॼो ई मदीने वारे जी नात कुरान पढ़ंदो वञ जे मुस्तफ़ा जे रिसालत पढ़णी आहे कुरान तो फरमाए यासीन शहर जी ॻाल्हि कुरान खां पुछ ला उक़सिम बिहादल बलद मके जी ॻाल्हि वरी मदीने जी ॻाल्हि कुरान खां पुछ वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला मदीने वारे साईं जे नात वणंदी तिलावत वणंदी मूसा कलीमुल्लाह रब खे अर्ज़ कयो मालिक मां ॾिसण थो चाहियां इंसान कहिड़ो आहे जंहिंमें माण्हुनि जा अमल तोड़ींदे उहा साहमी हिकिड़ो भेरो चवंदो सुभान अल्लाह एतिरो अजर ॾींदोमांसि जो इहो पुड़ भरिजी वेंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह तमलउल मीज़ान
सुभान अल्लाह। वरी मीलाद दी महफिल जे अंदर तम्हा आखिर में नंगर में थींदो आहे, किथे नंगर थींदो आहे, किथे वरी लड्डू पेड़ा, किथे पानी की सबीर, हर के मेज़बान जो पंजो पंजो रंग हूंदो आहे। सुभान अल्लाह। मूंखे उन लगी आहे ही मेज़बान पानी जो नेसले जो शीशड़ो रखियो आहे, पानी पीतुम उन लाथ में उन्ने इने बोतल ॾियण वारे जे लाइ मदीने वारे जे पारां ख़ुशख़बरी आहे, मन अरवा कबदन जाइअन फलहुल जन्न, प्यासे जिगर खे जेको पाणी प्यारे रजाए थो उन जे लाइ जन्नत लिखजी वई। मीलाद जो नंगर थियो, नंगर में भतुर थियो, मानी थी, मोड़ थियो, चोखड़ थियो, खाइण वारा खाइण था, जेको खाराइण वारो आहे उनखे किर किर जे एवज़ में अजुर छा मिलंदो, अजुर इनाम केतिरो मिलंदो। मदीने वारे साईं फरमायो कुतिब लहू बिकुल्लि लुक़मतिन हब्जतिन मबरूरतिन। 15 एतिरो त तूं नाइंसाफ़ी न कर, वॾो आहे। हलो 100 गिरह खणी ॿधोसि, हिकिड़े पाटड़े में 100 गिरह, हिकिड़ी देग में 500 गिरह, भला जे 500 गिरह हिकिड़ी देग लाथई, उनखे 500 हजन जो 500 उमरी, इश्क वारा मोहब्बत वारा सिक वारा माण्हू गॾजनि, दिल सां दुरूद पढ़नि, मुमकिन त मदीने वारे साईं जे रूह मुबारक जी तजल्ली थिए, हुजूर पाण तशरीफ़ वठी अचनि, चाहिनि त वञी बि सघनि था। तव्हांजो तवजो चाहींदुसि, मां हिकिड़ी ॾाढी भली ॻाल्हि ॿुधी। हज़रत शाह वलीउल्लाह मुहद्दिस दहलवी किताब लिखियो आहे अद्दुर्रुस समीन फी मुबश्शिरातिर रसूलिल अमीन। उन किताब में हजरत शाह वलीउल्लाह पंहिंजे वालिद हजरत शाह अब्दुर रहीम जो वाक़ियो थो लिखे। घणा लिखिया पर ॿ वाक़िया ॿुधाईंदुसि इन हिकिड़े किताब। फुकड़ा देराई पर दिल में कलक हो, इज़्तिराब हुयो, परेशानी हुई। हर साल वॾो मीलाद कंदो आहियां, हे फुकड़ा देराया त अले क़बूल पिया अले न पिया, बिस्तर ते पइजी रहियो, बीमारी वधी वई। इन बीमारी जे हालत में हज़रत शाह अब्दुर रहीम हिकिड़ी रात मुंहुं मदीने जे करे वठी रुनो। मुझे लजपाल नबी शाह अब्दुर रहीम जे सीने ते हथ फेराए फरमाइण था बच्चा अज तुंहिंजा मर्ज़ विया, दर्द विया, हाणे तूं ठीकु आई ते तो ख्वाब में ॾिसां त मां सुभान अल्लाह सुभान अल्लाह। चो जेॾीमहिल मुंहिंजी अख खुली त बीमारी वई, दर्द विया, बिल्कुलु नो बनो चाक चङो भलो आया, पर ॾिसां त उहे वार मुबारक नज़र न आया। अल्लाह मुंहिंजी शायदि क़िस्मत जो मूंखे इहा नेमत न मिली, साईं जन त करम कयो, हुज़ूर जन त ॾिना, पर अब्दुर रहीम ये वार मुबारक एहतियातन तुंहिंजे विहाणे जे हेठों रखिया अथऊं। जेॾीमहिल अख खुलियसि, विहाणो हटाए त बराबरि ॿई मुंहुं मुबारक विहाणे जे हेठां मौजूद नज़र आया। हज़रत शाह वलीउल्लाह जो चए त असां हिकिड़ी संदूक ठहिराई, सुजागी में बि इहे वार हुजूर जा हूंदा, इहे असां नथा मञूं कि बाप तव्हां मञो या न मञो। शाह वलीउल्लाह फरमाए मूं चयो मान मौलवी साहब तव्हां मञो या न मञो, आहिनि त मदीने वारे साईं जा वार। हिकिड़े मुफ्ती आलिम चयो हुजूर जो कमाल हुयो, जॾहिं गर्मी में काढ़े में हुजूर निकिरंदा हा त मथों ककर सायो कंदो हुयो। सो जेको कमाल कुल में हूंदो सो जुज़ में बि हूंदो। वार हुजूर जे जिस्म जो
जुज़ आहिनि जेकॾहिं कुल ते ककर छांव कंदो हो जसद पाक ते त वार मुबारक ते बि ज़रूर ककर सायो कंदो पर हाणे इहे वार मुबारक ॿाहिरि उस ते कढो जेकॾहिं ककर सायो कयो त मञंदासीं हुज़ूर जा वार मुबारक शाह वलीउल्लाह तो चए तम हिकिड़ो सैयद ज़ादो नंढड़ो ॿारड़ो सैयद ज़ादो बेचारे सुठा सोना नवा कपड़ा पाराए अतर खुशबूए मथे उन ॿारड़े जे मथे ते उहा वार मुबारक वारी संदूक चुमदा इत्तफाक़ी ककर आया हुजनि बछड़े खे ओलह ॾे हलायूं त ककर ओलह ॾे पियो वञे बछड़े खे ओभर ॾे हलाइनि त ककर ओभर पियो वञे बछड़ो वञे ॾखण ॾे त ककर वञे ॾखण सूर जे मथां का बि कदखन नाहे काॾे वञणु चाहिनि कंहिं मजलिस वारनि खे पंहिंजी जलवा नुमाई करणु चाहिनि त देरि नाहे मुंहिंजा सुहिणा हबीब तूं बि गॾु वञ हाणे त इहो बि मर्ज़ आयो आहे मायूं मर्द गॾजंदा जुलूस कढनि यादि रखो औरत मर्द जो हिल्त मिल्त थी निकिरनि हराम आहे नाजाइज़ आहे महफ़िल मिलाद हुजे या जुलूस मिलाद हुजे वञो त या रसूल वसल्लम अलैका या हबीब अल्लाह ओ मिठा महफिल मिलाद जो जुलूस मिलाद जो अदब इत्तबा हुजे वमा आताकुमुर रसूल फखुज़ूहु वमा नहाकुम अन्हु फंतहु जा ॻाल्हि रसूल चवे उनखे मञो अमल कयो जंहिं ॻाल्हि मिलाद मुस्तहबा मिलाद मंदूब फेला मिलाद नफली अमला सुबह जी फर्ज जी फज्र जी नमाज मस्जिद में अदा करना फर्ज अदा करना ही अल्लाह जो फर्ज वा कर्ज सजी रात मिलाद मल्हायो सुबह जो फज्र न पढ़ियो यो मिलाद केड़े कम जो जेको नात खान जेको कन ते हथ रखे चवे या रसूल अल्लाह तुझे नाले ता सिर कुर्बान या रसूल अल्लाह तुझे अन्न के चे दाढ़ी संभ दाढ़ी वरी मैदान जी हे रोड ठेवा इंड साहिब सलात वला तकुनु मिनल मुशरिकीन नमाज कायम कयो मुशरिकन मजा न बढ़जो मुशरिक नमाज न पढ़ंदा है मोमिन नमाज़ी हुंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह मिलाद जी महफिल शुरू करे अमल करण वारो न कोता महबूब जे फरमान ते अमल कंदे पोइ यो मिलाद सचायो आहे इन मिलाद ते मदीने वारो साईं खुश थींदो त मूं अर्ज़ पे कयो त महफिल इबादत ॿुधण इबादत अजर ऐं सवाब आहे क़ुरान आलिम जी ज़ियारत थींदी आहे महफिल मिलाद में आलिम खे ॾिसण इबादत हथ मिलाइण इबादत आलिम जी ज़ियारत करण जहिड़ो मदीने वारे फरमाए त मूं मोहम्मद जी ज़ियारत कई मजलिस जन खुद पंहिंजी मजलिस में वेही पंहिंजे मिलाद जूं नातूं ॿुधियूं आहिनि पढ़ायूं आहिनि जे बिदत उनखे सिर्फ़ जेका हुज़ूर खां साबित न हुजे अरे ही त जेके रुकिजी वेंदो सुभान अल्लाह भला जेके मिलाद मल्हाईंदा रहंदा सुभान अल्लाह आयो रब जो हबीब पुकार थी वया आयो रब जो हबीब पुकार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ाई दर जाने का दे कर हबीब चिमकार थी वया खुलिया सेवण वारन जा नसीब बेड़ा पार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया आयो रब जो हबीब पुकार थी वया अम्मा हलीमा जो भाग आई मक्के वारे वाग पोती महबूबाणे माग लाते सीने सस भाग खई नालण नबीब महकार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार अम्मा ॾिठो कोन सूर
दुनिया जो औरतूं ॿार घणी जूं आहिनि ॼम जी तकलीफ़ ईंदी आहे सूर थींदा आहिनि दर्द थींदा आहिनि ॿार ॼमंदो आहे उन सां गॾु निफ़ास निकिरंदो आहे पर ख़ुदा जो कसम सां पई पर बुसरा जे शहर में जेके ॾाचूं हलनि पियूं घिटियुनि में ॾाचूं घुमनि पियूं उन्हनि ॾाचुनि जूं खिचूं बि मां मके मां वेही ॾिसां पई ओ थियो नूर जो ज़हूर अम्मा ॾिठो कोन सूर थिया दर्द करार थी विया खुलिया सेवण वारनि जा नसीब बेड़ा पार थी विया आयो रब जो हबीब जिनकार थी विया आयो तन जो तबीब महकार थी विया सीरत हलफिया वारे लिखियो अतानी फकाल कूली ऐ इना वलदती उईद बिल वाहिद मिन शर्र कुल्ल हासिद फसम्मी मुहम्मदा आमिना साईंसी फरमाए अञा हुजूर जो विलादत न थी आहे हिकिड़ो अचण वारो मूं वटि आयो चवण लॻो त आमिना अॼु तो वटि सरदारनि जो सरदार अची रहियो आहे हिन उम्मत जो नबी अची रहियो आहे जेॾी महिल उनजी विलादत थिए त हीअं चइजे उईद बिल वाहिद मिन शर्र कुल्ल हासिद उनखे वाहिद रब जे हवाले थी कयां अल्लाह जे पनाह में थी ॾियां हर हासिद खां हर बुग़्ज़ रखण वारे खां पंहिंजे बच्चे खे मां वाहिद रब जी पनाह में थी ॾियां ओ आमिना जॾहिं बचड़ो ॼमई त नालो रखजांइसि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुभान अल्लाह हे अहिड़ो पाक नालो आहे हुजूर खां अॻु में पूरी दुनिया में कंहिं बि इहो नालो न रखियो हुयो इहो नालो रब रिजर्व करे रखियो हो पंहिंजे खज़ाने में लिकाए रखियो हुयो जॾहिं सुहिणो हबीब ईंदो त इहो नालो उन महबूब ते ई रखियो वेंदो मुंहिंजी उम्मत मां जंहिंखे बि पुट ॼमे टिनी खे इन नाले जी बरकत सां रब जन्नत नसीब सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेकॾहिं औरत संड या ॿार नथी ॼणे या वॾी उमिरि वारी थी या ॿार ॼणण जी उमेद न रही औरत खे डॉक्टरनि जवाब ॾेई तुंहिंजे ॿार जा जुज़ा ई कोन्हनि ॿार ॼमंदो ई कोन मायूस न थिए उहा दिलि में नियत करे पुट ॼमंदो नालो मुहम्मद रखंदीसांसि उन संड ज़ाल खे बि रब पुटाणो औलाद ॾींदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मानी थोरी आहे खाइण वारा घणा आहिनि पल ते विराइण वारी जाइ ते अहिड़ो माण्हू विहारियो जंहिंजो नालो मुहम्मद हुजे राज खाई वेंदा मानी न खुटंदी सेवण वारा वञी आज़माए फैसलो तय न थियो उन माण्हू खे विहारियो जंहिंजो नालो मुहम्मद हुजे फैसलो तय थी वेंदो धुनियूं खंडरूं खीर हिन नाले में बि रब बरकत रखी आहे जंहिं घर में इस्म मुहम्मद वारो हुजे न मुहम्मद नाले वारो हुजे उन घर में सुबुह जो बि रहमत वसायो शाम जो बि रहमत साईं फरमाइनि था तव्हांजे हिकिड़े घर में हिकिड़ो मुहम्मद नाले वारो हुजे वरी ॿियो मुहम्मद नाले वारो हुजे वरी टियों मुहम्मद नाले वारो हुजे त बि तव्हांखे कस न आहे फ़ाइदो ई फ़ाइदो पर असांजे सिंध में त वरी रवाजी उबतो आहे न जेकॾहिं हिकिड़े जो नालो आहे न उन सॼे वेढ़े में जॻह मेॾा नाला त न रखी हे त मेॾे नाने जा नाला हाणे तूं वरी कीअं रखे नहीं ॿियो न त कुराड़ी नानी छती काटजी वेंदी मेॾा चेहरा जागदा वेठा कनि तंहिं नाला रखिया न मिठाई जहालत हज़रत मौला अल्लाह से नालो रखीस अली वरी ॿियो पुट जाओ से नालो रखीस अली वरी ॿियो पुट जाओ इमाम हुसैन के
नालो रखीस अली तो वॾे पुट खे सरींदो अली अकबर माना वॾो अली विचे खे सरींदो अली औसत इमाम ज़ैनुल आबिदीन जो विचो अली नंढो अली उनखे सरींदो अली असगर नंढो अली नालो टिनी जो अली वरी हिकिड़ी न्याणी ॼावस उनजो नालो रखी फातिमा फातिमा संदसि अम्मा जो नालो हुयो वरी ॿी न्याणी ॼावस उनजो नालो बि रखी फातिमा हू फातिमा कुबरा ही फातिमा सुगरा असां चवंदासीं हिकिड़े जो नालो मोहम्मद आहे जो मथां रखियो अथई नानी कावड़जी वेंदी पोइ मिठा साईं फरमाइनि था तव्हांजे घर में हिकिड़े जो नालो मोहम्मद आहे वरी ॿिए जो नालो मोहम्मद आहे वरी टे जो नालो मोहम्मद आहे कस न लॻंदव अलाह जो शुक्र आहे मूं हिकिड़े पुट जो नालो बि मोहम्मद रखियो आहे वरी ॿिए पुट जो नालो बि मोहम्मद रखियो अथव वरी टे पुट जो नालो मोहम्मद रखियो कस त कान्हे का न पोइ हुन सां गॾु खणी ॿियो नालो हिकिड़े खे सरींदो आहे मोहम्मद मिठल साईं जंहिंजी वाइफ तव्हां ॿुधायो मोहम्मद मिठल ॿिए खे सरींदा आहियूं मोहम्मद महदी ॿिए खे सरींदा आहियूं मोहम्मद जवाद पर नालो टिनी जो मोहम्मद आहे हिकिड़े घर में टे पुट आहिनि टिनी जो नालो मोहम्मद सोने हबीब फरमाया तव्हांजे घर में मोहम्मद नाले वारा ॿ हुजनि टे हुजनि कस न लॻंदी फ़ाइदो आहे अजुर ई सवाब आहे क़यामत जे ॾियारे तव्हांखे तव्हांजे नालनि सां तव्हांजे पीरनि माइरनि जे नालनि सां पुकारियो सॼो वेंदो त उथे फलाणो पुट फलाणे जो असां सिंधियुनि जा नाला उथे किरण पुट कांडेरे जो उथे खमीसो पुट मितेरे जो ये सब से उठा दो उसे ओ मिठा नाला फल्ला रखो नबियन जा नाला पैगंबरन जा नाला सहाबन जा नाला अल्लाह जा पसंदीदा नाला था अब्दुल रहमान ऐं अब्दुल्ला ओ मिठा मुस्तफा करीम जो नालो मोहम्मद अल्लाह जो पसंदीदा नालो रब वटि वणियल नालो आहे मिठा जंहिंजो नालो मोहम्मद हुजे न जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो नौकरी में जलसो हुजे हिकिड़ो माण्हू मिलियो चईसि मुंहिंजो नालो जुल्फकार आहे मां डॉक्टर आहियां मुंहिंजो लॻे त कोन को डॉक्टर हुजे थो चईसि हा मुंहिंजी सूरत शक्ल अहिड़ी आहे लॻा डॉक्टर नथो पर जुल्फकार बि घुटो जॾहिं वज़ीर आज़म हुयो न उन हिकिड़ी लाड़काणे में मीटिंग घुराई माण्हुनि खे आम ऐलान कई बाबा दरख़्वास्तूं खणी अचो उते जो उते जुल्फकार सही करे ॾींदे कंहिंखे नौकरी खपे कंहिंखे दुकान खपे कंहिंखे कहिड़ी शइ कंहिंखे वज़ीर आज़म जुल्फकार घुटो पावरफुल वज़ीर आज़म चई सभई आया जुल्फकार घुटो उथी बीठो चई हिन जेके बि दरख़्वास्तूं खणी आया आहियो न तव्हां में जुल्फकार नाले वारो जेको बि आहे उथी मुंहिंजे वेझो अचे मुंहिंजो नाले भाई जेको आहे न उहो हेॾे अचे जेका बि दरख़्वास्त हूंदी हुनजी हींअर जो हींअर कबूल सॼे में टे ॼणा हुआसीं जंहिंजो जुल्फकार नालो हुयो मुंहिंजो नालो बि जुल्फकार हुयो MBBS कयोसि नौकरी कोन थी मिले धिका खाईंदो हो त ओॾीमहिल जो ओॾीमहिल उन नाले जे करे जुल्फकार मुंहिंजो नालो हो मूंखे चई वञ तूं डॉक्टरी ते नौकरी फलाणो MS थो कयां फलाणे अस्पताल जो मिठा वज़ीर आज़म पंहिंजे नाले जो धर्म थो रखे पर जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो हज़ारे माण्हू हूंदा जंहिंजो नालो मोहम्मद हूंदो उहे सभु थींदा फरमाईंदो कीअं आया आहियो चवंदा साईं असां तो सॼो त मोहम्मद नाले वारो अचे तो असांजो नालो मोहम्मद आहे फरमाईंदो मूं तव्हांखे न सॼो मूं पंहिंजे हबीब खे सॼो मूं पंहिंजे नबी खे सॼो आहे पंहिंजे हबीब खे पंहिंजे महबूब खे पुकारियो आहे असांजो बि नालो इहो हुयो पोइ असां मोटियूं था रब फरमाईंदो न तव्हांजो नालो मोहम्मद आहे त हाणे इन नाले जे सदके हड़नी खे बख़्शण हलो जन्नत और जो जन्नत जो नाल उन्हनि खे ऑर्डर मिलंदो न माण्हुनि खे तकड़ता है हिते जे चवां त इहो वॾेरो साहिब सरदार साहिब गुलाम नबी 100 रुपया विराए थो त सची था बंदि कढी वरी जे तव्हां त 5-5 हज़ार जा नोट थो विराए त पोइ कीअं था अचो सो माण्हुनि खे तकड़ फितरत में आहे माण्हू ड्रोड़ंदा इज़्न मिलियो आहे जन्नत ॾे वञण जो फरमाईंदो तरसो तकड़ त न कयो तव्हांजो नालो मोहम्मद आहे तव्हांखे जन्नत जो ऑर्डर आहे पर
इहो नालो तव्हां पाण ते कोन रखियो न पाण ते कंहिं नालो रखियो असीं हफ़्ते मां रखियो रब फरमाईंदो वो पिणे माणे हिते तव्हां वरी अॻ में वेंदो जन्नत में हाणे वञो पीउ खे बि वठो माउ खे बि वठो मोहम्मद नाले जे सदके हलो जन्नत वो मिठा मदीने वाले साईं सां मोहब्बत रखी गुलामी करी त पोइ तोखे छा मक़ाम छा दर्जो मिलंदो हे त ॿिए नाले जी बरकत आहे पर हुज़ूर जी गुलामी करी इत्तबा ताबेदारी फर्मा बरदारी करी ख़ुदा जो कसम हिते बि वाह हुते बि वाह खलकल जन्नत लिमन अताहु व इन कान अब्दन हबशिया अल्लाह ताला जन्नत ठाही आहे उन्हनि जे लाइ जेके मुस्तफ़ा जी इताअत कंदा मदीने वाले की गुलामी कंदा भली कारो हबशी गुलाम छो न हुजे पर जे मुस्तफ़ा जो फर्मा बरदार आहे त जन्नत जो हक़दार बेटा जेकॾहिं मुस्तफ़ा जी फर्मा बरदारी कयई न पोइ भली मरद मजा मुसाफ़िर थी सेवण में अची त बि लखे माण्हू तुंहिंजे दर जा सलामी हूंदा पंहिंजे पीउ जे क़बर ते ईअं कोन था माण्हू वञनि पंहिंजे ॾाॾे पंहिंजे वॾेरे पंहिंजे सरदार जे क़बर ते ईअं नथा वञनि जे सोने कलंदर जे दर ते मेला मोहम्मदी मता पिया आहिनि ही अल्लाह जे हबीब जी इताअत जो सिलो आहे वञी ॾिस सोने कलंदर जे दर ते त छा रंग लॻो पियो आहे मिठा हे मुस्तफ़ा जी गुलामी जन कई देश में परदेस में अल्लाह उन्हनि खे बादशाही सॼो पाकिस्तान अथई वॾा वॾा अमीर बादशाह वकील वज़ीर कंहिंजो दर सोन जो न हूंदो पर जेकॾहिं सोन जो दर हथ सोने कलंदर जो आहे सोने हज़रत दाता गंज बख़्शरी हुजे जन अल्लाह खे राज़ी कयो मिठा मुस्तफ़ा जा सच्चा आशिक़ बणिजी वञो पंज वक़्त नमाज़ पढ़ो शरीयत सुन्नत दीन ते अमल कयो इत्तिबा कयो ख़ुदा जो कसम हिते बि वाह हुते बि वाह थी वेंदी अल्लाह करीम जल शानु शाल मुंहिंजो असां तव्हां सभिनी जो ॿुधणु क़बूल फरमाए रब करीम शाल असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए आख़िरी दुआ हज़रत साईं जन घुरंदा अल्लाह ताला सभिनी जी हाज़िरी पंहिंजे दर ते क़बूल Ya